शिकारपुर ज़िले अंदर इलेक्शन वास्ते मैदान मची वियो आहे। ज़िले जी टोटल आबादी 13,86,330 आहे। 2024 जी इलेक्शन लाइ 2 क़ौमी असेंबली ऐं 3 सूबाई असेंबलियुनि जा तक जुड़िया आहिनि। NA 192 जेको ॿिनि ज़िलनि कशमोर ऐं शिकारपुर जे हदुनि तंगवाणी ऐं खानपुर तालुकनि खां अलावा शिकारपुर ज़िले जे रुस्तम शिकारपुर सर्किल ते मुश्तमिल आहे, जिते वोटनि जो तादादु 4,02,116 आहे, जंहिंमें मर्द 2,14,138 ऐं औरतूं 1,87,968 आहिनि। शिकारपुर ज़िले जे हिसे में 2,16,907 ऐं कशमोर ज़िले जे हिसे जा 1,88,199 वोट आहिनि। NA 192 शिकारपुर वारे तक में सूबाई तक PS 5 कंदकोट, PS 6 तंगवाणी, PS 7 शिकारपुर ऐं PS 8 खानपुर जा हिसा बि शामिल आहिनि। शिकारपुर ज़िले जो ॿियो क़ौमी तक NA 193 जेको शिकारपुर शहर जागण सर्किल गड़ियासीन तालको मुकमिल ऐं लखी गुलाम शाह तालके जे वॾे हिसे ते मुश्तमिल आहे, जिते वोटनि जो तादादु 5,06,342 आहे, जंहिंमें मर्द वोट 2,69,164 ऐं औरतूं वोटर 2,37,178 आहिनि। शिकारपुर ज़िले अंदर PS 7 जेको शिकारपुर शहर खानपुर शहर ऐं बहराड़ी ते मुश्तमिल आहे, जिते वोटनि जो तादादु 2,67,106 आहे। मर्दनि जा वोट 1,25,000 ऐं औरतुनि जा वोट 1,25,695 आहिनि। शिकारपुर ज़िले जो सूबाई तक PS 8 जेको लखी गुलाम शाह तालको जहान खान तपे खां सवाइ ऐं खानपुर तालके जे मोहरो मारी सर्किल ऐं कुझु तपनि ते मुश्तमिल आहे, जिते वोटनि जो तादादु 1,92,461 आहे। मर्दनि जा वोट 1,01,484 ऐं 90,977 वोट औरतुनि जा आहिनि। शिकारपुर ज़िले जो टियों सूबाई तक PS 9 जेको गड़ियासीन तालको मुकमिल शिकारपुर मां जागण सर्किल ऐं लखी तालके मां जहान खान तालको ते मुश्तमिल आहे, जिते वोटनि जो तादादु 2,63,682 आहे, जंहिंमें मर्दनि जा वोट 1,41,097 जॾहिं त औरतुनि जा वोट 1,22,585 आहिनि। शिकारपुर ज़िले अंदर 2018 वारी इलेक्शन में NA 198 शिकारपुर खानपुर वारे तक ते PP जो मीर आबिद हुसैन भयो 64,283 वोट खणी कामयाब थियो हो, जॾहिं त आज़ाद उम्मीदवार डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई 45,016 वोट खया हुआ। इन तक ते JUI जे मौलाना अब्दुल्ला पहोड़ 27,103 नंबर पोजीशन मानी। शिकारपुर ज़िले जो ॿियो क़ौमी तक NA 199 जेको गड़ियासीन ऐं लखी गुलाम शाह तालकनि ते मुश्तमिल हुयो ते GDA जो गौसफश खान महर 62,785 वोट खणी कामयाब, जॾहिं त PP जो मीर ज़ुल्फ़कार खान कमारियो 55,987 वोट खणी रनर रहियो हो। हिन तक ते JUI जो मौलाना अब्दुल्ला महर 16,663 वोट खणी 3 नंबर पोजीशन मानी। शिकारपुर ज़िले अंदर 3 सूबाई तकनि मां PS 7 शिकारपुर ते PPP जो इम्तियाज़ अमन शेख 50,311 वोट खणी कामयाब थियो हो। ॿिए नंबर ते GDA जो आगा तैमूर खान पठान 30,782 वोट खणी सघियो, जॾहिं त JUI जो 3 नंबर आयो हो। वोटर छा चवनि था, अचो त हिन खां पुछा कयो। जेके गुज़िरियल 15 सालनि खां उन में तव्हां जेकर सिविल अस्पताल में वेंदव त अल्लाह पनाह ॾे उते तव्हांखे स्प्रे जो पोपो बि न मिलंदो। तव्हांखे मशवरो ॾींदो डॉक्टर साहब त तव्हां जेको आहे सो मेडिकल स्टोर भरिसां आहे उतां वठी अचो त असीं इलाज कयूं था। शिकारपुर में रोड रस्ता थोरा अॻे खां बहितर आहिनि, रोड रस्ता काफ़ी ठहिया आहिनि ऐं म्यूनसिपालिटीअ जे जेको सेवरेज जो निज़ाम आहे उहो बहितर थियो आहे। पीपल्स पार्टी गवर्नमेंट जे अचण सां डेवलपमेंट त थी आहे, रोड रस्ता बि बहितर थिया आहिनि, ड्रेनेज जो निज़ाम बि बहितर थियो आहे।
उन खां पोइ हिन वक़्तु जेका उनजी मेंटेनेंस आहे उहा न थी सघी आहे। मिसाल ॿियो मां कहिड़ो मिसाल ॾियां, पंहिंजे पाड़े जो अलिफ शाह रोड जो उन में गैस जा पाइप ऐं ड्रेनेज जो, उन खां पोइ जेके फर्श उखड़िया विया हेॾे ख़र्च करण खां पोइ उन छाजे लाइ खोड़ियो? उहो गैस जो पाइप पियो ऐं ॿियो जेको आहे ड्रेनेज जो पाइप पियो, अंडरग्राउंड जेका अंडरग्राउंड जेको सिस्टम थियो। उन में हींअर असां अर्ज़ु रखियोसीं गवर्नमेंट खे, जेको आहे पब्लिक हेल्थ वारनि खे, त कट करे असांजो पाड़ो वॾो मुतासिर आहे। माना 4 जेके आहिनि से महिला आहिनि, उन्हनि जी सॼी जेको आहे मेन जो जेको आहे माना जेको लंघ आहे न साईं, लंघ त पंहिंजे जाइ ते उहो त हज़ारा गोबर जेको आहे उहो राति जो रहाए सॼो असांजे नालीअ मां क्रॉस थो थिए, उहो उनखे कट करे शाही बाग ॾिनो वञे। आज़म शेख साहब पीपुल्स पार्टीअ खे जॉइन कयो ऐं हुकूमती बेंचनि ते अची वेठो ऐं मिनिस्टर थियो। इन मेगा प्रोजेक्ट ॾिनो, रस्तनि ऐं नंढनि नंढनि सोड़नि घिटियुनि जूं नालियूं वग़ैरह ठारायूं। उन खां पोइ टफ टाइल्स जो कमु ज़बरदस्त अंदाज़ में करायो। उन सां गॾोगॾु असांखे जेकॾहिं सिहत जे हवाले खे खणूं त असांखे सिविल अस्पताल में थैलेसेमिया जो असांखे सेंटर ठाराए ॾिनऊं ऐं NICD जो चेस्ट पेन यूनिट खोलाए ॾिनऊं ऐं SIUT जो असांखे हिकिड़ो शोबो खोलाए ॾिनऊं। उन खां पहिरियों हितां जा ॿार नंढा मासूम ॿुढा सखर वेंदा हुआ डायलिसिस कराइण जे लाइ, उहे हाणे तक़रीबन असांजे शिकापुर शहर में उन्हनि जी डायलिसिस थिए थी। इन सां गॾोगॾु उनखे शेख अयाज़ यूनिवर्सिटीअ जो बुनियादु विझाए ॾिनो, जेको हिकु वॾी ॻाल्हि आहे। जॾहिं शेख अयाज़ यूनिवर्सिटी हिते ठही ऐं जुड़ी रास थींदी त उन सां न सिर्फ़ु शिकापुर ज़िले जा माण्हू मुस्तफ़ी थींदा, पर कंदकोट, कशमोर, जैकाबाद, आसपास जा जेके बि ज़िला आहिनि उहे बि मुस्तफ़ी थींदा। इंक्रोचमेंट जो असर ॾिसो, 100% इंक्रोचमेंट आहे। यानी जेको रोड ऑफिशियली तौर ते 50 फुट आहे या 40 फुट आहे, हाणे प्रैक्टिकल उहो 12 फुट रहियो आहे। माना 70% इंक्रोचमेंट थी चुकी आहे, 70% इंक्रोचमेंट थी चुकी आहे। गोश्त मार्केट बंदर, मच्छी मार्केट बंदर, ठीकु आहे न। रोड ऐं रस्तनि ते दुकाननि ते बि नथो विकाम थिए। पोइ जेके आहिनि नालियुनि जे मथां संतुल रखी करे जानवर बि उते था पवनि, विकिणनि बि उते था। केरु चए? कोई फुर्त एतिरी लॻी पई। हाणे पब्लिक स्कूल आहे असांजे हमाइन शहर सिटी मऊ, मासूम ॿार अचनि था पढ़णु, उन्हनि तालीम वारनि खां जेका CD मोटरसाइकिल खसे विया आहिनि, मोबाइल खसे विया आहिनि ऐं अमन अमान तमामु तमामु साईं ईअं सम्झ त असां ईअं सम्झ सिंध गवर्नमेंट खे इहो मुतालबो था कयूं त उहा बिल्कुलु नाकाम थी चुकी आहे। अमुन ई बहाल नथी करे सघे। असांखे इंसाफ़ कहिड़ो मिलंदो, असांखे रोज़गार कहिड़ो मिलंदो? माण्हू महांगाई जे करे सफ़ा परेशान थी विया आहिनि, बदहाल बणिजी विया आहिनि, ॾाढा परेशान आहिनि। कहिड़ो मसइलो? कोई बि मसइलो असांजो हल नथा कनि। डेली जेको आहे सो चोरी जूं वारदातूं थियनि पियूं, हिकु ॿ आहिनि ई आहिनि ऐं पुलिस जी नफ़री ॿुधाए पियो वञे त घटि आहे। राति जो पुलिस मोबाइल बि हिते कोन थी, उहो बीहे चवनि था कचे मोकिले छॾनि था, नफ़री बि घटि आहे, गश्त शहर जो थिए कोन थो। ज़रूरतूं मेन ज़रूरत जेके आहिनि असां वटि पाणी जो मसइलो आहे ॾाढो मेन जो आहे। खारो पाणी आहे पूरे हमाइन सिटीअ जो। पाणी असां वटि मिले कोन थो, ॿाहिरों भरण ते मजबूर आहिनि सभु ग़रीब माण्हू। उनमें छा यानी लाइन पाइप लाइन हुजणु खपे। असां सभु जेको आहे पैसा भरे माण्हू जेको आहे ॻोठ जा माण्हू भराइनि था या कुझु पाण वञी भरे था अचनि। टफ टाइल किथे आहे किथे न लॻल आहे, मेन में लॻल आहे, मेन सिटी आहे नी हुते लॻल आहे। सिहत जो मर्कज़ आहे, उहो PPH वारा हलाइनि। निज़ाम जे मुकमिल मुकमिल नथण करे असां जेको गंदो पाणी आहे उहो साॻी असांजे हिन शहर जे ॿाहिरां जेके तलाव आहिनि उन्हनि में पाणी पवे थो ऐं जंहिंजे करे काफ़ी असांजे शहर जेके मुख़्तलिफ़ पाड़ा आहिनि उन्हनि में जेको मिठो पाणी जेको असांजो मशहूरु हुयो, असांजे तमामु सुठो ज़ाइको रखंदड़ पाणी हो, उहो काफ़ी जॻहियुनि ते पाणी जेको पंहिंजो ज़ाइको मटायो आहे। हरकत में ड्रेनेज आहे, टफ टाइल जो कुझु घिटियूं रहियल आहियूं, टफ टाइल जो कमु रहियल आहे। 2018 में जॾहिं तक में शामिल थियो इम्तियाज़ अहमद शेख PS 7 में, त पोइ हिते हुन तरक़ियाती कम काफ़ी कराया। मेगा ड्रेनेज जो जेको आहे त नालो ॾिनई, उन खां अलावा प्योर ब्लॉक, ट्रांसफार्मर ऐं मतिलबु मुख़्तलिफ़ काफ़ी जेको आहे तरक़ियाती ड्रेनेज जो घणा परसेंटेज कमु रहियल आहे, घणा परसेंटेज तक़रीबन ड्रेनेज जो तक़रीबन कमु 80% थी वियो आहे, 20% रहियल आहे। ख़बर त केतिरे जी हुई? स्कीम 4 करोड़ जी ॿुधाइनि पिया। उन खां पोइ मुकमल थिए त जेको आहे त शहर मां तक़रीबन गंदगी ख़तमु थी वेंदी।
हूअं पाणी जेको आहे त शहर जे घर सां ई खॾूं आहिनि उते शॉर्ट थींदो, हाणे उहो निकिरी करे जेको आहे त ॿाहिरि शॉर्ट थींदो, उन सां काफ़ी बहितरी ईंदी। शिकारपुर ज़िले जो ॿियो सूबाई तक PS 8 जेको लखी ऐं खानपुर तालुकनि जे हिसनि ते मुश्तमिल आहे ते GDA जो शहरयार खान महर 37,714 वोट खणी कामयाब थियो हो, जॾहिं त आज़ाद उम्मीदवार अमीर अली खान जतोई 26,893 वोट खणी ॿियो नंबर पोज़ीशन माणी। हिन तक ते JUI जो मौलाना अब्दुल्ला महर 15,887 वोट खणी टियों नंबर आयो हो। हिन तक ते PP जे मुइन खान पौड़ 11,454 वोट खणी चौथों नंबर आयो हो। हिन तक जा माण्हू छा चवनि था, अचो त हितां जे रहवासियुनि खां पुछा कयूं। कारी असां ॾिसूं था त अमन अमान जे लिहाज़ सां बिल्कुलु मतिलबु असां वटि फुर जे लिहाज़ सां मोटरसाइकिल कोई ॿाहिरि माण्हू निकिरी नथो सघे, मोटरसाइकिलनि वारा मसइला आहिनि, गाॾियूं को कार काए थो त हुननि खे बीहारे करे उन्हनि जी फुर था करनि। ऐं ॿियो अमन अमान जे लिहाज़ सां असांखे इहो खपे थो सभ खां बहितर इहो अमन अमान। रोड रस्ता हिन टाइम खानपुर जो रोड रस्ता तक़रीबन बहितर आहिनि, अॻे जे लिहाज़ खां हिन टाइम खानपुर जा रस्ता रोड रस्ता जेके आहिनि उहे बहितर आहिनि। बहरहाल कुझु इलाइक़ा खानपुर में अहिड़ा आहिनि जिन ते फोकस नथो कयो वञे, नवां जेके डेवलप थिया उन्हनि ते फोकस नथो कयो वञे। बहितर इहो आहे खानपुर में जेके नवां आबादी थिए थी या जेको माना जंहिं जॻह ते न आहे अहिड़ी फैसिलिटी उन्हनि खे फैसिलिटी ॾिनी वञनि। हे साईं असां कुरैशी माला में बीठा आहियूं, ॿपड़ माला बि गॾु आहे, गॾु सेठार माला बि आहे, कुरैशियुनि जो क़ब्रिस्तान आहे। ऐं हिन क़ब्रिस्तान जे लाइ हिते तव्हां गंदु किचिरो सॼो क़ब्रिस्तान में उछलनि था। असां टिनिनि पहाड़नि जे विच ते बीठा आहियूं, हेॾो शेख बि आहिनि असां सां गॾु। हे असांजे लाइ वॾो मसइलो आहे साईं, काई इंतिज़ामिया न आहे जो हिते कोई अचे ॾिसे त उहे सभु। तव्हां ॾिसो, जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे शहरनि जो, पंहिंजे ॿारनि जो, पंहिंजे माण्हुनि में सुधारो आणो आहे, उन मां सभ खां पहिरीं तव्हां हुनखे अमुन ॾियो। अमुन खां पोइ रियासत ज़िम्मेवारियूं आहिनि, तव्हां हुनखे बुनियादी हक़ कहिड़ा आहिनि तालीम ॾियो, तालीम खां पोइ सिहत ॾियो, सिहत खां पोइ रोज़गार ॾियो, रोज़गार खां पोइ तहफ़ुज़ ॾियो। असां वटि तहफ़ुज़ ई न हूंदो त माण्हू पंहिंजो रोज़गार। बिजली वॾो बुरान आहे साईं, बिजली त असां वटि सम्झो दरकत आहे ई कोन। ऐं ॿियो सभु कुझु जेको असां वॾो मसइलो अमन अमान जो आहे साईं। अमन अमान असां वटि बिल्कुलु कतन कोन्हे। सिजल जॻह पोइ जेकॾहिं को माण्हू ॻोठ वञण लाइ तयारी कंदो त जॾहिं 4-5 माण्हू गॾिजी हूंदा तॾहिं ॻोठ वञी सघंदा। मुमकिन न आहे जो सिजल थिए जो हिकिड़ो माण्हू ॻोठ वञी सघे। ॻोठनि में अमन अमान कोन्हे, आए ॾींहुं फुरा धाड़ा चोरियूं, माण्हू राति जो पंहिंजे घर में घुर करे को त तव्हां छा घुर कंदो, छा तव्हां खपे? सभु खां पहिरियों अमन अमान साईं, सभु खां पहिरियों जो कमु कुझु न मिले त न मिले, घटि में घटि अमन अमान मिले। ॿियो जेको बेरोज़गारी वारो वॾो असां वटि जिन किरियल आहे साईं, माना बेरोज़गारी इंसान खे मजबूर थी करे अलाए केतिरनि ग़लति कमनि जे लाइ बि साईं। सो हिन टाइम जी बि सूरत हाल इहा आहे, हिकु अमन अमान हुजणु खपे। ॿियो रोज़गार जा के ज़रिया गवर्नमेंट वटि आहिनि पॉलिसियूं, पर चूं गवर्नमेंट सची न आहे उन जे करे माना उन तरह अमन अमान हुजे बसि असांखे इहो खपे। रोड न खपे, बिजली न खपे, बाहि ॾे त अमन अमान हुजे बसि रुगो। हा न ज़ुल्म आहे क़यामत भले जा ठीकु आहे, महांगाई बि आहे, ख़ैर आहे, उन खां मोह माण्हू ॾींदो मर्द, औरत न मर्द कमाइण वारो। वाटर सप्लाई जेको मिठे पाणीअ जो मसइलो आहे सर, 15 करोड़ जी स्कीम हुई जेका तक़रीबन फेल थी चुकी हुई। हाणे कुझु टाइम थियो आहे। घणे वक़्त खां मसइलो आहे पाणी जो? पाणी जो साईं 30-40 साल खां मसइलो आहे। अच्छा, पहिरियों जी वाटर सप्लाई जी स्कीम थी, उहा हिकु ॾींहुं बि पाणी न हलियो। उहा टैंकी हिन वक़्तु बि मौजूदु आहे लाड़कमाला में, जेका पाणी रिजेक्ट थी वई। उन खां पोइ 15 करोड़ जी स्कीम ॿी आई वज़ीर आला जी तरफ़ खां, जेका बि माना उहो पाणी जातां काथां लीकेज पियो थिए, जेको बि मटेरियल इस्तेमालु थियल नाकाम थी वई। उन खां पोइ हाणे अलाह जी महिरबानी सां लखी चेयरमैन उनखे भरपूर माना तामन सां उहो कमु जारी आहे, उनजो कमु हले थो हाणे पियो। हिते असां वटि अमन न आहे, हिकु अमन जी हालत आहे त ॾींहों ॾींहुं जिते गाॾी बि किटी में बीठी आहे, दुकान ते बीठी आहे, बाइक बीठी आहे, ज़ोरी खसे था वञनि, रोड तां खसे था वञनि, कारियूं बीहारे हुनखे वारदात मुंहिंजे पुट सां ताज़ी कई त उन्हनि सिमा शाह खे अॻियां 7:20 ते हुनखे हथियारनि सां 125 आई, हुनखे पिस्टल जो बटन। पुछा कजे तव्हांजा कहिड़ा मसइला हल थियणु खपनि या चूंडियल नुमाइंदा? असांखे अमुन खपे ऐं पाणीअ ते कमु हले थो, अलाह साईं कंदो त उहो पाणी असांजो जल्द बहाल थींदो, उन ते कमु चेयरमैन साहिबु करे थो। बाक़ी अमुन खपे। रोड रस्ता सर 2 दफ़ा हेठि रद्द थी वियो आहे, कैंसिल थी वियो आहे, इन करे त इलेक्शन जे करे डेवलपमेंट जो कमु बंदि आहे। शिकारपुर ज़िले जो सूबाई तक PS 9 गड़ियासीं
ते PPP जो आगा सिराज खान दुरानी 51,660 वोट खणी कामयाब थियो हो, जॾहिं त GDA जो डॉक्टर मुज़फ़र ईसानी 15,059 वोट खणी ॿिए नंबर ते आयो। हिन तक ते JUI जो रुशदुल्ला शाह अमरोटी 9,542 वोट खणी टियों नंबर आयो हो, जॾहिं त इम्तियाज़ खान बबर PTI जी प्लेटफॉर्म तां 7,400 वोट खणी सघियो हो। हिन तक जा रहवासी छा चवनि था, अचो त पुछा कयूं। गढ़ी यासीन जे अंदर में जेॾा ॾोह था थियनि, जेॾा लुटियूं फुरियूं धाड़ा, असांजी गढ़ी ख़तमु आहे। गढ़ी यासीन खे चौधारी क़ौमी झेड़ा खाई विया आहिनि। असांखे कोई अहिड़ो हुकुमरान अलाह जे हुकुम सां खपे जेको असांखे अनु कान पहुचाईंदो। असांखे अनु कान, पर असांखे छा खपे, असांखे जेको आहे अमुन खपे, आम शइ अमुन खपे, अमुन खपे। को रोड खपे, रोड बि न ठाराइजनि। झेड़नि साईं घटि में घटि 10-15 साल थी विया आहिनि। क़ौमनि जा झेड़ा गढ़ीअ खे खाई विया। अहिड़ो को हुकुमरान कान्हे जेको हथ हुजे, अहिड़ो को वॾेरो कान्हे। आम शइ गढ़ीअ खे असांजे अमुन खपे, ॼण सभु कुझु खतो हुकुम अलाह जे। अहिड़ो को अचे जवान जो पुट अचे को अलाह इंशाअल्लाह कंदासीं। तकलीफ़ काई बि न आहे, कमकार कया विया आहिनि। आगा साहब असांजे शहर खे सभु कुझु ॾिनो आहे, पेवर ॾिना अथई। हा, हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेके असांजे हिन इर्द गिर्द झगड़ा आहिनि, क़ौमी झगड़ा आहिनि, इहे ॾाढा ख़राबु आहिनि। उन्हनि जे लाइ असां सभिनी खे अपील कंदासीं, जेके बि असांजा नुमाइंदा आहिनि या जेके सरदार साहब आहिनि, उन्हनि सभिनी खे इहो रिक्वेस्ट कंदासीं, महिरबानी करे इन ॻाल्हि खे वठी अमन अमान शहर में करायो। करण चाहिनि था के अहिड़ा आहिनि जेके न, बाक़ी आम त करण जी कोशिशि में लॻा पिया आहिनि। हाणे बि खोड़नि सरदारनि माण्हुनि पंहिंजे माण्हुनि खे चयो आहे, उन्हनि जो इहो ई असरु पियो आहे। दादा, शहर में जेके वीचारा अचनि था, के ॻोठ अहिड़ा आहिनि जेके अचनि बि नथा, के अहिड़ा माण्हू आहिनि जेके अचनि था, अचे लिकी वीचारा पंहिंजी कमकार ॿियो PS नव गढ़ी यासीन सिटी हुजे या बस किरदाईअ ते जेकॾहिं तव्हां लिंक ॻोठनि ते ॻाल्हाईंदव त मुंहिंजे ख़्याल में हिते एतिरा वण न हूंदा जेतिरा मसइला आहिनि। तव्हां हिते ड्रेनेज ॾिसो, सॼे शहर में ड्रेनेज जो कारो मुंहुं लॻो पियो आहे। रोज़ महले वासियुनि जूं पाण में फशरियूं लॻियूं पियूं आहिनि, मसइला थियनि था। जेकॾहिं टाउन इंतिज़ामिया ॾे वञो त चई साईं इहो तव्हां पाण में हल कयो। बाबा असांजो पाण में हल कयूं, सुभाणे ज़ाती के मसइला थियनि। साईं इहे मुख़्तलिफ़ खॾा आहिनि, हितां बि आहे, ॿी तव्हां गुज़री आया हूंदो जेकॾहिं शिकारपुर रोड खां गढ़ी यासीन तरफ़, त ईदगाह ऐं जेको किना खूह आहिनि, इते जेको आहे सो यकी मुसलसल इन जे करे पाणी असांजे शहर जो ज़हर बणिजी वियो आहे। तव्हां ॾिसो हेपाटाइटिस केतिरी असांजे तालके में वधी वई आहे, या असांजे शहर में हेपाटाइटिस हुजे या गुर्दनि जूं बीमारियूं हुजनि, मुख़्तलिफ़ बीमारियूं वबाऊं अख़्तियार करे वियूं आहिनि। जेको कमनि में बि उन्हनि तालके गढ़ी यासीन खे बि नज़रअंदाज़ कयो आहे। बिलख़ुसूस असां जंहिं शहर में रहूं पिया, ड्रखण जो शहर, उन ते ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जी का बि हिते को तरक़ियाती कमु हुजे, पब्लिक पार्क हुजनि, या अफ़सोस ऐं ॾुख जी इहा ॻाल्हि आहे त असांजो 25 खां 30 हज़ार आबादीअ ते मुश्तमिल जेको असांजो शहर आहे, पर बदकिस्मती इहा आहे त असीं पंहिंजे शहर में पब्लिक लाइब्रेरी खां बि महरूम आहियूं। जो असांजे हितां जा नौजवान रते देरे ऐं लालकाणे ताईं पब्लिक लाइब्रेरी जॉइन करण पिया वञनि, त असां उन्हनि जे 15 सालनि जी कारकर्दगी मां उन्हनि मां असीं मुतमिन न आहियूं। ऐं उन्हनि सिर्फ़ु असीं ईअं चाहींदासीं त हू करप्शन में माहिर रहिया आहिनि। तरक़ियाती कम हुजनि, का बि उन्हनि या एजुकेशन जे हवाले सां हुजनि, स्कूल तबाह लॻा पिया आहिनि, उते तरक़ियाती कम न आहिनि। जेके ठीका ॾिना पिया वञनि, उहे बि मनपसंद माण्हुनि जे हवाले आहिनि। हिते को बि तरक़ियाती कमु न आहे नज़र आयो जेको उन्हनि कयो हुजे। काफ़ी कम आया, जीअं पेवर ब्लॉक जो आयो, कुझु कनि था त कुझु हड़प थी वञे। असांखे कंहिं शइ मां मुतमिन न आहियूं त हुननि को असांखे को सुठो रिज़ल्ट न हुजे। काफ़ी जेको आहे सारा हिते माना अरसा थी विया आहिनि, डेली रोज़ ब रोज़ हिते मसइला हिकु ॿ मसइलो आहे ई आहे। इन खां त कंट्रोल करणु खपे, इहो असांजो त हिकु हक़ु आहे। अगरि असां मतिलबु घर में महफ़ूज़ न हूंदासीं त असांजा कारोबार, दुकान या असांजा ॿार हूंदा, उहे परेशान रहंदा। इन में काफ़ी सारियूं तकलीफ़ूं असां महसूसु कयूं था। कहिड़ो शहर आहे? ये मधेसी शहर आहे। अच्छा, जिते MPA केरु रहियो आहे? MPA जेको आगाज़ सां दुरान रहियो आहे, उन खां पोइ MLA जेको आहे गौस बख्श में रहियो आहे। छा मदे जी सूरत, शहर जी सूरत हाल आहे? चूंडियल नुमाइंदनि कुझु कयो आहे या न? चूंडियल नुमाइंदा वोट वठी वञनि था, पोइ ज़ाहिर ई कोन था थियनि। वरी जॾहिं इलेक्शन अचे थी, पोइ ताज़ियती याद पवनि थियूं, माण्हुनि सां मिलाप याद पए थो। मदे जी शहर जी ॻाल्हि कजे त हुन में छा तरक़ियाती कम MPA जे दौर में कोन थिया।
जॾहिं खां चेयरमैन वेठा आहिनि टाउन कमेटी उन खां पोइ कुझु सूरत हाल बहितर थी आहे। कहिड़ी कहिड़ी क़िस्म जी? हिते जीअं पेवर रोड आहे, नालनि जी सफ़ाई सुथराई रोज़ जी बुनियाद थियनि थी। जी MP MNA ज़ाहिर ई कोन्हनि। हाणे इलेक्शन आहे मथे महीने, हाणे ईंदा चवंदा वोट ॾियो। जेकर तव्हां को पुछा कजे त मथे जी शहर जे माण्हुनि जा कहिड़ा मसइला आहिनि, तव्हां छा बयानु कंदव? माण्हुनि जा मसइला मेन जेके आहिनि स्कूल आहे, तालीम आहे। आसपास जे ॻोठनि में जेके स्कूल जी तादाद घटि आहे ऐं हुन में स्कूल बंदि वाड़ा थी विया आहिनि हिकिड़े क़िस्म जा। ॿियो जेको मथे जी अस्पताल आहे उन में कुते जी इंजेक्शन नथी मिले, हालति आहे। MP MNA इहे आहिनि जेका असांखे इंजेक्शन था ॾेई सघनि। ग़रीब गुरबो अचे थो रणी करे हलियो थो वञे, इहो हिननि जो हाल आहे। मध्य जे सूरत हाल हिन वक़्तु जेको आहे सो मज़ो कोन्हे, पर असांजा सरदार वेठा आहिनि जेके कम खे पची वेठा आहिनि। सरदार यानी सरदार ज़ुल्फ़कार खान कमारियो, नजब खान कमारियो, टाउन ऑफिसर, टाउन ज़िलो। हिन वक़्तु जीअं त ॾिसो था त रोड रस्तनि जी कुझु हालति नाक़ुस आहे। कमु थियण जी ॾाढी ज़रूरत आहे। कम थिया बि आहिनि, ईअं न आहे त कम न थिया आहिनि, कम थिया बि आहिनि। हींअर इलेक्शन बि आहे, हला कंदो जेके खटींदा उन्हनि खे बि असां चवंदासीं असांखे कमु कराइजो। असां वोट हिन शइ जे लाइ था ॾियूं त असांखे रोड घणे वक़्त खां न ठहियो आहे? हे रोड ठहियो हुयो, हिनखे थोरो टाइम थियो आहे, 5 साल खनि पहिरियां ठहियो हुयो, 4 साल पहिरियां ठहियो हुयो। मध्य जी शहर घणे वक़्त खां अचो वञो था? मूंखे 15-20 साल थिया। हा, कीअं आहे शहर? भलो आहे। छा में भलो आहे? अन जो वापार जा सौदो सूद जा कटी कटारी हर शइ जेको बि आहे सही आहे। मुल्क अंदरि चूंडियल नुमाइंदनि ऐं हुकूमत जी शादमेवारी आहे। संद ह्यूमन राइट कमीशन जे चेयरमैन इक़बाल ॾिठो ऐं सियासी रहनुमा शाहीन खान पठाणा जो चवणु हो। शिकारपुर माज़ीअ में तव्हां ॾिसो न, शिकारपुर जे अर्बन शहरनि माण्हुनि वोट ॾिनो आहे ऐं उन्हनि माण्हुनि खे रिजेक्ट कयो आहे ऐं हुननि उन सेंस में पंहिंजी राय ॾिनी आहे। इलेक्शन जे प्रोसेस खे तव्हां आणींदा रहो, फिल्टर थियो, माण्हुनि जी अकाउंटेबिलिटी कयो। पॉलिटिकल इंटरफेरेंस जेका आहे, हाणे रियासत ऐं गवर्नमेंट गॾिजी वई आहे। रियासती इदारनि खे अलॻि कयो ऐं रियासत पंहिंजी उहा जेका ब्यूरोक्रेसी हुई उहा अनफॉर्चुनेटली उन्हनि इलेक्टेड नुमाइंदनि जी वन मैन विंडो फैसिलिटीज़ बि प्रोवाइड करे। गवर्नमेंट जे इदारनि खे न्यूट्रल हुजणु घुरिजे, उन्हनि सां काफ़ी शयूं इम्प्रूव थी सघनि थियूं। हाणे बि तव्हां ॾिसो पंजाब में वञो, पंजाब जी गुड गवर्नेंस जी लेवल ॾिसो, KP जी गुड गवर्नेंस ॾिसो। बलूचिस्तान असां खां पुठिते आहे, हाणे उते बि एरिया आहे। उहो त चवंदा न असांजे सरदार खे तव्हां माण्हू लेवीज़ ॾियो ऐं DC खे ॾियो। सुभाणे मूंखे त फियर आहे त शिकारपुर ऐं जेकबाबाद हिते एतिरी इहा रियासत जी रिट वीक थी वेंदी जो माण्हू वरी पंहिंजनि फोर्सिस ऐं मलशियास ते हलाईंदा। अॻ में तव्हांजी महिरबानी, हिकिड़ो सियासी सुवालु आहे। मां कारकुन रहियो आहियां सियासी। मां जिन माण्हू जेके मुंहिंजा उस्ताद हुआ उहे सियासत खे इबादत ऐं रियाज़त सम्झंदा। हाणे सियासत जेका थी वई आहे उहो हिकिड़ो कारोबार, कारोबार न पर भयानक कारोबार थी वियो आहे। ऐं पोयां 5 साल छा पोयां 15 साल मां चवंदुसि त इहो कारोबार हलियो आहे सियासत में। ऐं इहो कारोबार में इहो सिलसिलो ईअं थी वियो आहे, हिकिड़ो माफिया स्टाइल कमु थी वियो आहे। जेके सूबाई लेवल जो माण्हू आहे उहो पंहिंजे सूबाई सीट ते माफिया जो हेड आहे। पोइ उन में जेका बि शइ अचे जंहिंमें बि पैसो निचोड़े सघिजे थो निचोड़नि था। अमुन मान हे हथ जो ठाहियल खेल आहे त इहे सभु गॾियल आहिनि। असांजा जेके अकबरान आहिनि या ॾोहारी आहिनि, उहे जेको बि ॾोहारी आहे कंहिं न कंहिं हाउस सां उनजो लाॻापो आहे। हर ज़िले में इहा ई ॻाल्हि आहे त अमुन अमान त हथ जो क्रिएट कयल आहे। अगरि गवर्नमेंट चाहे त अमुन अमान ख़तमु थी सघे थो, गवर्नमेंट नथी चाहे त अमुन अमान ईअं ई रहंदो। शिकारपुर ज़िले अंदरि गुज़िरियल 5 सालनि जी कारकर्दगी ऐं अवाम वारे प्रोग्राम में शिकारपुर शहर समेत ॻोठनि ऐं शहरनि जूं मालूमात नाज़रीन ताईं पहुचाईसीं त जीअं नाज़रीन मुस्तक़बिल में पंहिंजो बहितर फ़ैसिलो करे सघनि। ज़ाहिद नून, KTN न्यूज़, शिकारपुर।